अस्सलाम वालेकुम वीवर्स। डिसेंट लर्निंग में तव्हांखे खुश आमदीद चऊं था। अॼु जो टॉपिक है ट्विटर। त ट्विटर अकाउंट कहिड़े तरीक़े सां क्रिएट कजे अचो त सिखूं। पहिरीं पाण ट्विटर जो सॉफ्टवेयर खणंदासीं। उनखे इंस्टॉल करण खां पोइ पाण ट्विटर ते क्लिक कंदासीं। हाणे हीउ चवे थो त क्रिएट कयो तव्हां अकाउंट पंहिंजो, मतिलबु नओं अकाउंट ठाहियो। क्रिएट ते क्लिक कंदासीं। उन खां पोइ हीउ नालो ऐं फ़ोन नंबर घुरंदो। पहिरीं पाण नालो ॾींदासीं, फॉर एग्ज़ाम्पल डिसेंट लर्निंग, ऐं फ़ोन नंबर ॾींदासीं। उन खां पोइ नेक्स्ट जे बटन ते क्लिक कंदा। हाणे ही कस्टमाइज़ यूर एक्सपीरियंस खे जेको सो पाण खे टिक करियूं या न करियूं, उहो पाण जी चॉइस आहे। उन खां पोइ नेक्स्ट कंदासीं। हाणे साइन अप ते क्लिक कंदासीं। ओके, वेटिंग फॉर SMS अराइव। हाणे जेको मैसेज ईंदो पाण वटि, उहो पाण खे कोड एंटर करिणो, जेको डायरेक्टली कोड एंटर थी वियो। वरी नेक्स्ट खे दबाईंदासीं। हाणे पासवर्ड पाण खे लॻाइणो आहे हिते, जेको पासवर्ड पाण लॻाइणु चाहियूं। त फॉर एग्ज़ाम्पल पासवर्ड लॻायां थो। टिक जो निशान साम्हूं लाज़मी अचे। पोइ हाणे डायरेक्टली चवे थो तव्हां को बि फ़ोटो जेको सो अपलोड करियो या स्काइप करे छॾियो। फॉर एग्ज़ाम्पल पाण फ़ोटो ते क्लिक करियूं, टेक फ़ोटो, या जेको सो पाण गैलरी मां फ़ोटो खणी सघूं था। ऐं हाणे को बि फ़ोटो पाण हितां खां खणी सघूं था। इनखे अप्लाई ते क्लिक कंदासीं। उन खां पोइ वरी नेक्स्ट। बायोडेटा चवे थो तव्हां लॻायो त तव्हां छा आहियो, बायोडेटा तव्हांजी ॾियणी पवंदी। लर्निंग नेक्स्ट खे क्लिक कंदासीं। पोइ एडिट लैंग्वेज में पाण एडिट लैंग्वेज कंदासीं, जेके लैंग्वेज पाण खे सिलेक्ट करिणो आहे। ऐं उहो जीअं पाण क्लिक कंदासीं लोडिंग ॾांहुं वेंदो। त मूं वटि थोरो नेट स्लो हुनजे करे थोरो लेट पियो करे। इंग्लिश, सिंधी, उर्दू, त जेके पाण सेलेक्ट कयूं। फॉर एग्ज़ाम्पल सिंधी, उर्दू, इंग्लिश, डन कंदासीं। हाणे गेट स्टार्टेड थी वियो। त कंहिंखे पाण फॉलो करणु चाहियूं था, या जियो न्यूज़ खे करणु चाहियूं था, या ICC खे। फॉर एग्ज़ाम्पल जियो न्यूज़। उन खां पोइ जेके पाण वटि हिते अॻु में आहिनि कॉन्टेक्ट में, त उन्हनि खे पाण जेको सो करे सघूं था फॉलो। ARY न्यूज़, उर्दू, वीना मलिक, प्राइम मिनिस्टर। फॉर एग्ज़ाम्पल 2 टे ॼणनि खे करे था छॾियूं पंहिंजे हिसाब सां। ऐं वरी पाण छा कंदासीं, फातिमा नूर खे फॉर एग्ज़ाम्पल विराट कोहली, स्टीव कलेजो टैग कंदासीं। हाणे जेके बि इन जा वीडियोज़ हुआ या जेके बि स्टेट्स हुयूं, उहे पाण ॾिसी सघूं था, जंहिंखे पाण हींअर जेको फॉलो कयो। उन खां पोइ हिन में हीअ ऑप्शन आहे हिकिड़ो मैसेज जो आहे। हिन में पाण मैसेज वग़ैरह करे सघूं था, या मैसेज जेके पंहिंजा कयल आहिनि उहे ॾिसी सघूं था। हीअ नोटिफिकेशन आहे, जीअं फेसबुक में नोटिफिकेशन हूंदो आहे त कंहिंखे पाण मैंशन कयो या फॉलो कयो, उहो नोटिफिकेशन में अचे। उन खां पोइ सर्च आहे, सर्च में पाण कंहिंजो बि नालो लिखी उनखे सर्च करे सघूं था। उन खां पोइ होम आहे। होम में त सिर्फ़ु इहो ई जंहिंखे पाण फॉलो कया आहिनि उन्हनि जो ॾिसी सघूं था। ऐं मथे
सो सर्च कंदा डिसेंट लर्निंग हाणे पाण जो कंप्लीट ठही वियो 0 फॉलोअर्स 0 फॉलोइंग कोई कोन कई हिन खां पोइ प्रोफाइल पाण ॾिसी सघूं था लिस्ट टॉपिक बुक मार्क मोमेंट्स सेटिंग एंड प्राइवेसी पाण चेक करे सघूं था हाणे हितां खां अकाउंट जे ज़रिए लॉग आउट वञी सघूं था जेको रेड में लिखियो पियो लॉग आउट पाण करे सघूं था ऐं जेकर पाण खे नई का पोस्ट रखणी आहे त प्लस ते पाण क्लिक कंदासीं व्हाट्सएप लिंक में अची वेंदो जेका पाण खे पोस्ट रखणी आहे सो पाण लिखी सघूं था या को हैशटैग हलायूं त हैशटैग हलाए सघूं था पहिरीं हैश पाण खे ॾियणो पवंदो उन खां पोइ जेको पाण जो हैशटैग आहे मतिलबु जेको पाण जो इशूज़ आहिनि उन्हनि खे पाण उथारे सघूं था मथे पाण कुझु बि लिखी सघूं था उन खां पोइ पहिरीं में पिक्चर पाण को बि सेलेक्ट करे अंदरि लॻाए सघूं था नेक्स्ट में जिप उन खां पोइ लोकेशन उन खां पोइ हीअ हेठि जेको सो पाण खे ॿुधाईंदो त केतिरा वर्ड पाण जा थिया आहिनि हाणे जीअं वञे पियो ईअं ॿुधाईंदो वञे पियो त इहो अॼु जो टॉपिक इंशाअल्लाह ताला तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो ऐं हिन में रीट्वीट बि आहे रीट्वीट जो मतिलबु आहे त शेयर जीअं फेसबुक ते पाण शेयर कंदा आहियूं त हिन ते पाण रीट्वीट कंदा आहियूं जीअं रीट्वीट ते क्लिक कंदासीं त रीट्वीट अची वेंदो या रीट्वीट विथ कमेंट पाण करे सघूं था त मथे पंहिंजो कमेंट अचे उनजे हेठां जेको सो ट्वीट हुजे रीट्वीट जो मतिलबु आहे त उन ट्वीट खे पाण जो शेयर करणु जीअं फेसबुक ते पाण आम जेको शेयर लिखियलु हूंदो उन ते डायरेक्टली पाण शेयर कंदा आहियूं उन खां पोइ पहिरीं ते लाइक करणु उन खां पोइ जिते 301 लिखियो पिए हिते पाण कमेंट्स ॾेई सघूं था को लिखी ऐं मथे रिप्लाई ते ओके करे सघूं था त अॼु जो इहो टॉपिक इंशाअल्लाह तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो थैंक यू अल्लाह हाफ़िज़